अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर वाला बोलूं। ओलिया इकराम पान नंबर पहिरियों। शेख सैयद अब्दुल कादिर जीलानी विलादत पहिरीं रमज़ान मुबारक 470 हिजरी बमुताबिक़ 17 मार्च 1078 ईस्वी ईरान जे सूबे करमशान शहर गीलान बि उनखे चवंदा आहिनि पैदा थियो, विलादत थी उनजी। मुस्लिम दुनिया में गौसल आज़म दस्तगीर जो ख़िताब ॾिनो वियो। शुजराए सैयद अब्दुल कादिर जीलानी अबू सालिह मूसा जंगी दोस्त बिन अब्दुल्ला अल्जेरी बिन सैयद यहया ज़ाहिद बिन सैयद मोहम्मद मोरस बिन सैयद दाऊद बिन सैयद मूसा सानी बिन सैयद मूसा अल-जून बिन सैयद अब्दुल्ला सानी बिन सैयद अब्दुल्ला अल-मद बिन सैयद हसन मुसना बिन सैयद इमाम हसन बिन सैयदना अली करमुल्लाह वजह सां मिले थो। इंतकाल 18 रबियुल अव्वल 561 हिजरीअ जो 99 साल जे उमिरि में थियो। तदफीन मदरसे जे अहाते में थी बगदाद। नाना अब्दुल्ला सूडी, वालदा माजिदा, सैयदा उम्मुल खैर फातिमा, पुफी सैयदना आशिया आरफात रब्बानी हुई। हिकु भेरो 29 शोबान मुअज़्ज़म जो महीनो हुयो। झुड़ ककरनि जे सबब जे करे चंड ॾिसी कोन सघिया। सुबुह जो माण्हू उन दरवाज़े ते आया, घर जे दरवाज़े ते आया, चयूं तव्हांजे ॿार खीरु पीतो आहे। मूं चवराए मोकिलियऊं त न, खीरु कोन पीतो आहे। उन्हनि खे मालूम थियो त अॼु रमज़ान मुबारक जी पहिरीं तारीख़ आहे। मुख़्तलिफ़ औकात सैयद हुई अज़वाज। मुख़्तलिफ़ औकात में 4 शादियूं कयूं। अज़वाज जे ज़िंदगीअ जो आगाज़ 50 सालनि जी उमिरि सां कयो। पहिरीं बीबी मदीना बिन्त सैयदा मीर मोहम्मद, बीबी सादका बिन्त सैयदा मोहम्मद शफ़ी, बीबी सैयदा बीबी मोमिना, सैयदा बीबी सादका। औलाद अज़वाज हज़रत अब्दुल कादिर जीलानी जिन जो 49 ॿार थिया, 20 पुट बाक़ी धीअरूं थियूं। शेख सैयद सैफुद्दीन ताजुद्दीन अब्दुल रज़ाक, शेख शरफुद्दीन ईसा, शेख अबू इसाक इब्राहिम, शेख अबू बकर अब्दुल अज़ीज़, शेख अबू ज़करिया यहया, शेख अब्दुल जब्बार, शेख अबू नसर मूसा, शेख अबू फज़ल मोहम्मद, शेख अब्दुल्ला सैयद अब्दुल कादिर जीलानीअ जे वालिद जे तरफ़ां हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं वालिदा जे तरफ़ां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जो शुजरो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मिले थो। वालिदा जे ऐं संदनि नाना जे 18 सालनि जे उमिरि में इल्म जे लाइ 1095 ईस्वीअ में बगदाद में तशरीफ़ थिया, जिते उन्हनि फ़िक़्ह जे इल्म में हज़रत अबू सईद मुबारक मखज़ूमीअ रहमतुल्लाह अलैह, इल्म हदीस में अबू बकर मुज़फ़र ऐं तफ़सीर लाइ अबू मोहम्मद जैफ़र जहिड़नि उस्ताद उन्हनि खे मुयसर आया। हज़रत अब्दुल कादिर जीलानी शेख सैयद अब्दुल कादिर जीलानी उनजो पोटो हाला मॼायो। हाला में उनजो पोटो आहे ऐं अञा ताईं बि उते शेख साहिबु चवंदा आहिनि उते चोॾी लॻंदी आहे। 11 तारीख़ उते ख़ानगाह क़ादिरिया आहे ऐं उते 11 तारीख़ रबियुल अव्वल 11 लॻंदी आहे। ऐं उन बाबति उते उन ख़ानगाह क़ादिरिया उते मूं बि क़ुरान दीनी तइलीम हासिलु कई। इन बाबति में मज़ीद पाठ वरी इन ते लिखंदासीं।